बोर्ड ते छा लिखियल आहे पढ़ी त ॿुधाए। जूस पीअण में मज़ो न ॾे त 1000 रुपयो इनाम वठो। मूंखे ॻाल्हि सम्झ में अचे ई कोन थी। तूं हिकिड़ो गिलास जूस जो पींदे न, तोखे पसंद न आयो, वणियो न, मां तोखे 1000 रुपयो नट कैश इनाम ॾींदुमि। जेकर जूस जो गिलास मूंखे वणियो त पोइ सिर्फ 50 रुपयो ॾियणो पवंदो जूस जे गिलास जो। बरो कर दे। हिकु गिलास मुंहिंजे लाइ बिठा। उस्ताद गिलास मुंहिंजे लाइ बिठा। उस्ताद हिकिड़ो मुंहिंजे लाइ बिठा। अचे खणंदा वञो। छा इहो सच लिखियल आहे? जेको जूस जो गिलास न वणे 1000 रुपयो इनाम, इहो केरु ॾींदो? मां पाण 1000 रुपयो इनाम ॾींदुसि। तूं दिलि जा कर, ताज़े माल्टे जो ताज़ो जूस मां ठातो आहे। तव्हां पींदावे त वॾो मज़ो ईंदो तव्हांखे। ताज़े माल्टनि जो जूस ठहियल आहे। हा मां पी ॾिसां थो। हा बेशक पी ॾिस। छा थियो? वॾो तिखो आहे, छड़ो लूण पियल आहे हिनमें। ईअं कीअं वरी तिखो आहे? तुंहिंजी ज़बान कौड़ी हूंदी। तूं पी ॾिस भाऊ। त वाकई लूण तेज आहे। तूं पी ॾिस भाऊ। अल्लाह तेज लूण आहे भाऊ इनमें। कान ट्रेनिंग जो दिमाग खराब थी वियो। मां तो पी ॾिसां। तूं सच चयो वे, हिनमें भला लूण आहे। हे गंजा तू पी ॾिस। मां पाण पी थो ॾिसां। आई हिनमें तो वाकई लूण आहे ज्यादा। तोखे पाण के उबड़ाट था अचनि। हराए में न, जल्दी कर हाणे वारो कर। 1000 रुपयो ॾे असांखे। हे वटि पंहिंजो गिलास जेको शरबत जो ठाही करिणो आहे, हाणे कढ 1000 रुपयो जेको लिखी करिणो आहे। तूं कूड़ो 1 नंबर जो कूड़ो न आहियां भाऊ। तव्हांखे 1000 रुपयो ॾियां थो। तव्हांखे गिलास पसंद न आयो न जूस वारो, इनमें का ॻाल्हि न आहे। इनमें मुंहिंजी कसूर आहे जे ग़लति ठही वियो आहे। पर यार इहो कीअं लूण पइजी वियो वधीक। हे वटि भाऊ 1000 रुपयो। अचे हे वटि। तूं बि उबारो थींदो आहे न घणो। पहिरें मां पीतो तरे वठां। अचे भाऊ। हा तूं बि रख 1000 रुपयो। हाणे निकिरो हितां। हा कूड़ा भेणा 1 नंबर जा। ये चारे ॼणा गॾु थी करे मुंहिंजे दोस्त सां फ्रॉड कयूं वेंदा आहिनि। हाणे वञी थो ॿुधायां उनखे। मूंखे 4000 जो चूनो हणी आहिनि। तूं फिकर न कर, मूंखे ख़बर पइजी वई आहे त तोखे कई चूनो लातो आहे। हाँ तो ॿुधा कई चूनो लातो आहे। हाँ आइडियो चियो कांडे। हाणे ई मां नवे कारोबार में हथ विझी नवो कारोबार थो ॼमायां। रुगो तूं मूंसां साथ ॾे। गंज जी शरबत में लूण पाणी विधोसीं, 1000 रुपयो पाणी कमायोसीं। हाणे इन 1000 रुपयो करूं छा? पेट में कुत्ता भौंकदा पिया। हलो सभई इन 1000 जो कणई था गोश्त खायूं। अचो अचो। वो जादूगर, कल मां तोखे माल्टो वठी हुयमि, उनमें मुंहिंजो मोटरसाइकिल निकितो आहे इनाम में। हाणे माल्टो ॾे त मां त काश ॿी निकिरी पए सुठी उन को बि। 5000 वारो नोट कढ जेब खां ॿाहिरि त माल्टो ॾियां हिकिड़ो। हे सी 5000 वठो। हे जादुई माल्टो थी किस्मत पंहिंजी आज़मा। मां न आज तो जो रक्षो निकिरे इनाम मां। वाह वाह भलाई थी वई। हली अचो दोस्तो, हली अचो ॿाहिरो। जादुई माल्टो अची वियो, पंहिंजी किस्मत आज़मायो। जादुई माल्टो। छा जादुई माल्टा? अड़े अजू जादुई माल्टा वठूं, होटल ते मानी नथा खायूं। हलो पो किस्मत के आज़मायूं। मता पाण को इनाम बिनाम निकिरी पवे। हलो हलो हलो। अचो हितु हितु वञूं था। जादुई माल्टा वठो, पंहिंजी किस्मत आज़मायो। जादूगर साहब वाकई माल्टा जादू वारा आहिनि? हा जादू वारा आहिनि, इनमें को शक आहे। इन्हनि में इनाम निकिरंदो आहे। उहो वरी कीअं निकिरंदो आहे? उहो इनाम ईअं निकिरंदो आहे त हे तव्हां खोलींदावे न, इनमें अंदरां पर्ची निकिरंदी, उनमें इनाम लिखियल हूंदो। पंहिंजी किस्मत आज़मायो। ही माल्टो पोइ घणे जो आहे जादूगर? हे 5000 जो हिकिड़ो माल्टो आहे। ही वटि 5000 रुपयो हिकु माल्टो मूंखे बि ॾे। अचे पंहिंजी किस्मत आज़मा। 5000 वारो माल्टो। हा हा मूंखे खपे। अचे हे वटि माल्टो। ठीकु आहे 5000 तूं ॾिना। तव्हां ॿुधायो मूंखे बि त ॾे न, छा ॾिसे थो? 5000 रुपयो कढ ॿाहिरि। 5000 आहे चो सुञा बुखाऊं छा? हे ॾिस हे खड़कड़ो नोट 5000 जो। ही वटि मूंखे ॾे पंहिंजी किस्मत आज़मा। हे माल्टो ॾे। हाँ छा निकिरंदो हिन मूं? इन मां मतां जेको न जहाज निकिरई। जहाज न हलाईंदो केरु? ओ मतां गॾा गारो निकिरई। न यार गॾा गारो न हला करे बस निकिरी पवे मान। हा निकिरी पवंदई बस। हाल हाल। अरे ॿियो सभई न खोलो, पहले मां तो खोलां। मुंहिंजो कुझु न निकितो। मां तो खोले था। भाई कुझु न निकिता। बे तू बाद में खोलंदी। मां पंहिंजो पहिरें माल्टो खोले ॾिसां, मतां मांजे में इनाम हुजे। अरे मांजो माल्टो बि खाली आहे। तव्हां सभई बुराई हो, मां तो खोला।
माना में कुछ ना लिखतो पाण जूस वारे के चत्ती हणी आया से थोड़ो पाण के मल्टन वारो चत्ती हणी 5000 जी माल्टेनारो सागो थोड़ो शरबतारो थोड़ो हुयो हाँ यार वो लंबू करे वए हले माल्टा माल्टा सजा हलिया ए वंड माके भी अचे 5000 रुपयो यो तो 5000 माडी नो माई हाँ यार 5000 तू दिनो है 5000 बियो रख 15000 तो चलो बच्चा शरबत में माखे कस लगे वही जेको ने हाणे उनन के मां चत्ती हणी आयो 15000 रुपए जी छा याद कंदा ये मोगे जी मार खबर न चार